ख़बर थी आई आहे पंहिंजे सचे मुर्शिद जी ज़ियारत करे आई आहे। हाँ सालू वयसि वञी चाउठी चुमी रखे में मुर्शिद जे पेरनि ते हथ। शुक्र थियो जो मुर्शिद तो मथा रहम कयो। हाँ सालू मुर्शिद मूंखे इशारो ॾिनो आहे। हाँ इशारो हिन उम्र में भी तो कहे इशारा था मिलन। आ पिंड मुआ था पिंड या उपती सोच पंहिंजे दिमाग़ में कढी छॾे। तो जो चयो त मुर्शिद इशारा पे ॾे तॾहिं त चवां थो त मुर्शिद जी मत खसी आहे या अखियुनि खां वेही विया जो तोखे इशारा थो करे। ओ मड़ी अलाह खे मञ हिन निभागे जो वात तू बंदि कर न त मां पंहिंजो पाण खे थी मारिया। बाबा मुंहिंजो मक़सद माणे जो मक़सद कहिड़ो बि हुजे पर हिन जे मुर्शिद जी नियत मूंखे सही कान थी लॻे। मरी नथो ज़बान नथी बंदि थियई सचे मुर्शिद जे लाइ तूं बकवास करे। मूं बस कई मुर्शिद तोखे इशारा ॾे या मुर्शिद खे तूं इशारा ॾे मूं बस कई बाबा। ओ बाबा बाबा मुंहिंजे चवण जो मक़सद हो त मुर्शिद मूंखे बीमारी जी ॼाण ॾिनी आहे। अच्छा माना त मुर्शिद हाणे डॉक्टर बि थी वियो आहे। भला ॻाल्हि ॿुध माणे जो एक्सरे कई ऐं रत जूं टेस्टूं कराई आईं। ओ मड़ी हिकिड़ो कुर्ब करी हो डंडो खणी मुंहिंजे मथे में हण मां मरां त मुंहिंजी जिंद छुटे। ओ बाबा बाबा छो खणी मूंखे छितो कयो अथई। मां किथे छितो कयो अथमांसि छिते कुते वारी हालत त हिन मुंहिंजी करे छॾी आहे। जीअं पढ़णजी आयो आहे न हिकिड़ो ॾींहुं बि सुकून जो नाहे गुज़रियो 24 कलाक हिन माणे जे मकरनि खे वेठो मोह ॾियां अञा कभी थी त छो थो सितो थियां। ओ मड़ छॾ इन डाइण जे किसे खे चांहि जो ढुक ठाहे मथे में सूर आहे त चांहि जो ढुक पियूं। हाँ मां ठाहे दी वठा हिन घर में रोज रोज